बन्नू खां राहूट रोड जी तामीर ऐं क़ब्रस्तान ते थियल नाजाइज़ कब्ज़नि ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बन्नू बचायो, करप्शन मटायो जा नारा हंया विया। बन्नू में जमीयत उलमा इस्लाम जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां राहूट रोड जी तामीर न थियण ऐं तारीख़ी क़ब्रस्तान ते थियल कब्ज़नि ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त बन्नू जे शाही बाज़ार, बंद स्टॉप समेत ॿिया समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। एहतिजाजी मुज़ाहिरे में JUI, STP, जसकम गस्टा समेत ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाननि हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमून, अब्दुल करीम पलीजो, ॾाॾा आदम पलीजो, अब्दुल रहीम काज़ी, सरफराज़ सुमरो, मौलवी अब्दुल क़ादिर सुमरो ऐं ॿियनि अॻुवाननि, कारकुननि ऐं वापारियुनि शहरियुनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त बन्नू राहूट रोड ज़बून हाल बणियल आहे। शहर जे क़दीम क़ब्रस्तान ते कब्ज़ा आहिनि। चौदीवारी न हुअण सबबि जानवर क़ब्रस्तान जी बेहरमती कनि था। हिननि चयो त बन्नू शहर खे हर दौर में हमेशह नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जल्द खां जल्द बन्नू राहूट रोड जी तामीर कराए शहर जे क़ब्रस्तान ते कब्ज़ा ख़तमु कराए वञनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त बन्नू खां राहूट रोड जी तामीर ऐं क़ब्रस्तान ते कब्ज़नि ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।